सिंध सूबे जे ॿिए नंबर वॾे ऐं तारीख़ी शहर हैदराबाद जे मसरूफ़ फौजी रोड ते कोहिनूर चौक खां पके किले चाड़ीअ जे साॼे हथ ते हिकु आलीशान इमारत आहे जेका लॻभॻि हिकु सदी पुराणी आहे। ख़ूबसूरत बाग़नि ऐं घाटनि छायल वणनि सां भरियल हीअ शानदार इमारत सियाहनि खे 117 साल पोइते वठी वञे थी, जिते विरहाङे खां अॻु थिएटर, म्यूज़िकल शो, मुशाइरा ऐं ड्रामा मुनक़द थींदा हुआ। केतिरा ई ख़ानदान हिते अची उन्हनि सरगर्मियुनि मां लुत्फ़ अंदोज़ थींदा हुआ। जॾहिं हैदराबाद में कालरा जो मर्ज़ पखिड़िजी वियो त इंग्लैंड मां आयल डॉक्टर होमस्टेड हैदराबाद जे शहरियुनि खे हिन बीमारी खां निजात ॾियण लाइ ॾींहं राति कमु कयो। डॉक्टर होमस्टेड 1968 खां 1984 ताईं हैदराबाद में ख़िदमतूं सरअंजाम ॾिनियूं। 1905 ईस्वी में डॉक्टर होमस्टेड जी यादि में हीअ होमस्टेड जी इमारत ठही। हाल तामीर करायो वियो, जिते मुफ़्त रीडिंग रूम पिणु क़ाइमु कयो वियो। 1967 ईस्वी में हिन इमारत जो नालो तब्दील करे हसरत मोहाणी लाइब्रेरी रखियो वियो, जेका लाइब्रेरी अॼु बि क़ाइमु आहे, जिते रोज़ानो समय मर्द औरतूं तोड़े शागिर्द पढ़ण लाइ अचनि था, जॾहिं त आम शहरी बि हिते मुख़्तलिफ़ किताब पढ़ण लाइ अचनि था। लाइब्रेरी में 20,000 खां वधीक किताब मौजूदु आहिनि। जेकॾहिं तव्हां घर वारे हाल जे अंदरूनी नज़ारनि ते नज़र विझो त उहो काफ़ी वसी नज़र अचे थो। इमारत जे विच में हिकु वॾो हाल आहे जिते ड्रामा थींदा हुआ ऐं उन जे पोएं पासे हिकु गैलरी आहे जंहिंमें सामीन वेंदा हुआ ऐं ड्रामा ॾिसंदा हुआ। मुख्य हाल जे साॼे ऐं खाॿे पासे नंढड़ा हाल आहिनि, जिन मां हिक खे रीडिंग हाल में तब्दील कयो वियो आहे, जॾहिं त ॿिए हाल में किताबनि जूं अलमारियूं रखियल आहिनि। मुख्य हाल में आम माण्हुनि लाइ मुताले जो बंदोबस्तु कयो वियो आहे ऐं किताबनि जी अलमारी पिणु रखियल आहे। मौजूदा लाइब्रेरी जा 3 हिसा आहिनि, हिकु ॿारनि लाइ, ॿियो मर्दनि लाइ ऐं टियों औरतुनि लाइ। हिते लाइब्रेरी जी सहूलियत पिणु मौजूदु आहे। उन खां अलावा सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी ॿोलियुनि में मुख़्तलिफ़ अख़बारूं पढ़ण लाइ बि हिकु सेशन मुख़्तसिस कयो वियो आहे। हिन इमारत में 6 कमरा ऐं 3 दरवाज़ा आहिनि, जिन मां हिकु सियाहनि लाइ खुलियल आहे, बाक़ी 2 दरवाज़ा बंदि आहिनि। छित ॾाढी ऊची ठहियल आहे ऐं उन खे उन ज़माने जे फ़नी कमनि सां सिंगारियो वियो आहे। दीवारुनि ते पिणु सुठी कारीगरीअ सां कमु कयो वियो आहे। इमारत जूं दाग़दार शीशे जूं दरियूं ऐं दरवाज़ा अञा ताईं बीठा आहिनि। छित ते सदियूं पुराणा फानूस अञा ताईं बरक़रार ऐं रोशन आहिनि, जिन खे तमामु ख़ूबसूरत अंदाज़ में ठाहियो वियो आहे। होम स्टैंड हाल जी ख़ासि ॻाल्हि इहा आहे त उन खे साॻी हालत में रखियो वियो आहे। भितियुनि ऐं छित ते नक्श निगारी ऐं इमारत जो अंदरियों हिसो अखियुनि खे मोहे थो। इमारत जे साम्हूं हिकु पार्क आहे, जितां रोड जे ॿिए पासे सदियूं पुराणो मुखी महल हाउस ऐं गंगाराम इमारत ॾिसी सघिजे थी। 1916 में महात्मा गांधी कांग्रेसी अॻुवाननि पारां मुनक़द कयल प्रोग्राम में होम स्टैंड हाल जो दौरो कयो ऐं हिते तक़रीर कई। 1916 ईस्वी में गांधी जी यादि में हिते हिकु सतून पिणु तामीर कयो वियो। होम स्टैंड हाल में ऑल इंडिया कॉन्फ्रेंस पिणु मुनक़द कई वई, जंहिंमें बरे सगीर जे नामवर मौसीकारनि शिरकत कई। 1955 ईस्वी में इतलात ऐं नशरियात वारे वफ़ाक़ी वज़ीर पीर अली मोहम्मद राशिदी जे दौर में रेडियो पाकिस्तान हैदराबाद वजूद में आयो ऐं स्टेशन जो पहिरियों ट्रांसमीटर होम स्टैंड हाल में लॻायो वियो। उतां ई हैदराबाद रेडियो जो पहिरियों आवाज़ हवा में गूंजण लॻो। हीअ इमारत 1962 ईस्वी ताईं रेडियो पाकिस्तान लाइ वक़्फ़ हुई, पर जीअं ई प्रेस क्लब भरिसां रेडियो पाकिस्तान हैदराबाद जी नई इमारत ठही त हीउ हाल ख़ाली कयो वियो। हैदराबाद जी हिन शानदार इमारत में सिंध हुकूमत जे इंतज़ाम हेठि हसरत मोहाणी सेंट्रल लाइब्रेरी क़ाइमु आहे, जिते मुफ़्त रुकनियत सां गॾु मेंबरशिप कार्ड पिणु जारी कयो वेंदो आहे।